रोशनी और हवा और नवा के अलम मक्तलों में पहुंच के भी झुकते नहीं। अवामी तहरीक जो ख्वाब, जॾहिं ये ख्वाब खणी आम माण्हुनि वटि हली वेंदा आहियूं तॾहिं माण्हू असां ते पहिरीं रहम खाईंदा आहिनि। अकेला माण्हू आया आहियो, केरु कोन अथव, कुझु कोन थींदो, ऐं पोइ जॾहिं उन्हनि खे सम्झाइबो आहे तॾहिं उहो माण्हू जॾहिं असांजो बरझलो थींदा आहिनि, असांखे भाकुर में झलींदा आहिनि, तॾहिं जॾहिं असीं मैदान में लहंदा आहियूं, असीं जॾहिं मैदान में लहण जो हक़ अदा कंदा आहियूं, जॾहिं रसूल बख्श पली जो मैदान में लहंदो आहे, जॾहिं अवामी तहरीक लहंदी आहे, ऐं जॾहिं ही सिंधियाणी तहरीक मैदान में लहंदी आहे, त उहो जनरल जंहिं 2000 खां वठी 2007 ताईं जीअं चयो तीअं थियो, चयईं आउं मुल्हनि खे हलण न ॾींदुसि। उन्हनि जे पोयां आहे चयईं आउं अफगानिस्तान जे ख़िलाफ़ फ़ैसिलो कंदुसि, फ़ैसिलो करे छॾियईं। चयईं आउं कश्मीरनि खे विकिणी छॾींदुसि, विकिणी छॾियईं। चयईं आउं अमेरिकन खे अॾा ॾेई छॾींदुसि, ॾेई छॾियईं। उन जनरल जॾहिं चयो त कालाबाग डैम ठहंदो तॾहिं तव्हां लखे माण्हुनि खेसि रोके शिकस्त ते फाश ॾेई छॾी। अठासी में याद करो, 1988 में पलीजो साहब, सैयद आलम शाह, मसूद नूरानी ऐं कुछ ॿिया माण्हू गॾिजी सिंध जे माण्हुनि खे क़ाइल करण निकिता हुआ, अचो साथ ॾियो। पोइ सिंध जे हिकिड़े तमामु वॾे गादी नशीन वटि हली विया, हिकिड़े पीर साहब वटि हली विया। चयूंसि पीर साहब अच असांजो साथ ॾे, कालाबाग डैम खे रोकियूं। ऐं पीर साहब चयो पलीजा तूं आई सिंधियुनि जो लीडर, आऊं आहियां पंहिंजे मुरीदनि जो लीडर, कालाबाग डैम रोके कोन सघंदो। अरे गद्दार अची ॾिस, असां कालाबाग डैम रोके छॾियो आहे, अची ॾिस। तव्हां फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, तव्हां फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। सिंध जे माण्हुनि, सभिनी पार्टियुनि, अवामी तहरीक, पीपल्स पार्टी, नवाज लीग, तरक्की पसंद पार्टी, जीअं सिंध क़ौमी मुहाज़, जमियतुल उलमा इस्लाम, सभिनी गॾिजी, समूरनि माण्हुनि गॾिजी फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? त 4 करोड़ सिंधी चवनि था दरियाए सिंध ते को बि बैराज, को बि डैम ऐं को बि कैनाल कोन खपे। इहो फ़ैसिलो आहे। हाणे इन फ़ैसिले जी हिमायत को नाज़िम करे त उहो सिंध दोस्त हूंदो या गद्दार? ऐं जेकॾहिं को दरगाह नशीन पीर करे त सिंध दोस्त आहे या गद्दार? ऐं जेकॾहिं के सियासी पार्टी जा कायदीन वरी वतन मोटी उन डैम जी हिमायत कनि त सिंध दोस्तनि जा गद्दार? ऐं जेकॾहिं सिंध जो को बि टके जो वॾेरो जेको कफनियूं पाए, वज़ारत आला जे दौर में गाउन पाए, मैक्सियूं पाए, उहो वज़ारत आला में होमोसेक्सुअल गे सिंध जो डांसूं कंदो, उहो उत्तर सिंध में चए थो त विजन 2025 लाइ तहरीक कराईंदुसि, उहो मेयर सिंध जो दोस्त आहे या गद्दार? सिंध जे माण्हुनि फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे बाबा। सिंध जा माण्हू फ़ैसिलो करे चुका आहिनि त जेको हिन तहरीक में जेको माण्हू हिन तहरीक में गॾु आहे, जनरल साहिबो ऐं जनरल साहिब जा बाबा बुश साहब, बुश तो चवे, जॉर्ज डब्ल्यू बुश तो चवे त पाकिस्तान सां ऐं इस्लामी दुनिया सां स्ट्रेटेजिक पार्टनरशिप आहे। स्ट्रेटेजिक पार्टनरशिप आहे। तूं इराकी ॿारनि खे मारी पियो, मारुनि जे हंजनि में ॿार बिना दवाउनि जे तड़पी तड़पी मरनि पिया। अबू गरीब जेल में तुंहिंजूं कुतियूं सिपाहिड़ियूं कैदियुनि ते कुता पियूं छॾीनि। ग्वांटानामा बे में तूं माण्हुनि खे उघाड़ो कराए लतूं पियो हणाई। फलस्तीनी मरनि पिया, कश्मीरी मरनि पिया। क्यूबा ऐं वेनेज़ुएला जे ख़िलाफ़ जंगी मुहाज़ खोले बीठो आहीं। पाकिस्तान में तू तोरा बोरा जे जबलनि में मिस्कीन, गरीब, तन तनहा
बेवतन गरीब अरब छोकरन ऐं नंढड़न ॿारनि ते गनशिपन सां बमबारी पियो कराई ऐं तूं चवीं थो स्ट्रेटेजिक पार्टनरशिप आहे। असीं इन स्ट्रेटेजिक पार्टनरशिप ते लानत था विझूं। ऐं मुशर्रफ साहब चए थो असां चयो सिंध जे माण्हुनि चयो त बाबा कालाबाग ऐं भाषा ऐं मुंडा डैम ठाहींदे सिंध सुकी वेंदी। चयो तो पाकिस्तान तरक्की की राह पे गामजन है। चयोसीं नौशहरा ऐं पिशावर वैली बुॾी वेंदी, पाकिस्तान तरक्की की राह पे गामजन है। अरे बाबा बलोच पंहिंजी गैस था घुरन, उन्हनि ते बमबारी पियो कराई, पाकिस्तान तरक्की की राह पे गामजन है। पो तूं बि कुते जा पुट इहे तरक्कीअ जी राह ते गामजन थींदे। तोखे भी तरक्की जी राह ते गामजन कंदासीं जीअं पाकिस्तानी अवाम अयूब खान के अयूब कुत्तो कुत्तो करे तरक्की जी राह ते गामजन कयो। जीअं ज़ियाउल जे कब्र में संदसि जिस्म न आहे, संदसि ॾंद पियो आहे, ईअं तुंहिंजो बि ॾंद तरक्कीअ जे राह ते गामजन हूंदो। असीं मुतालबो था करियूं ऐं मुशर्रफ तो का सवाल था पुछूं तो तू कहिड़े क़िस्म जो हुक्मरान आहीं। इमरान खान जेकॾहिं जुलूस तो कढण चाहे तो तू उनखे नज़रबंद तो करे छॾी। असीं मुतालबो था कयूं त इमरान खान ऐं काज़ी हुसैन अहमद समेत समूरनि माण्हुनि खे आज़ाद कयो वञे। असीं मुतालबो था कयूं त डॉक्टर सफदर सर्की खे आज़ाद कयो वञे। असीं मुतालबो था कयूं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं नवाज़ शरीफ खे पाकिस्तान अची पंहिंजे पसंदि जी सियासत करण जो हक़ ॾिनो वञे। सिंध जा वॾेरो मोहबे वतन वॾेरो ऐं गद्दार वॾेरो ॾिसी छॾियो। फ़ैसिलो थी वियो आहे, फ़ैसिले जी घड़ी अची पहुती अथव। हाणे असांखे ड्रामा कोन खपनि, हाणे असांखे रुॻो पाणी कोन खपे, हाणे असांखे मुकमिल सूबाई ख़ुद मुख़्तियारी खपे। असांखे नई आइन साज़ असेंबली खपे, असांखे पंहिंजो पेट्रोल खपे, असांखे पंहिंजे माज़ी जे ज़ुल्मनि जो हिसाब किताब खपे। ऐं तव्हीं वॾेरा शाही जा एजेंटो अरबाब रहीम, नादिर अकमल, मंजूर पहर, इम्तियाज शेख अचो फ़ैसिलो कयो त पंहिंजे घरनि में इक़्तिदार खां ॿाहिरि निकिरण खां पोइ महफ़ूज़ रही सघो था त पोइ भले इहा सियासत कयो। ऐं जे सम्झो था त इक़्तिदार मां लहण खां पोइ माण्हू जूतनि जा हार खणी तव्हांजे दरवाज़नि ते हूंदा त पोइ इहा लाइन इख़्तियार कयो। हज़रत इब्राहिम जे ज़माने में मुक़द्दस आसमानी किताबनि में लिखियल आहे त हज़रत इब्राहिम जे ज़माने में जॾहिं निमरूद बाहि ॿाराई साड़ण लाइ, तॾहिं उन बाहि जा शोला आसमान जे बुलंदनि ते ॼिभियूं पिए ॿरियूं, चौधारी बाहि जा भड़का हुआ। ओॾी महिल हिकिड़े नंढड़े पितकड़े अबाबील, नंढड़ो पखी अबाबील, झिरकीअ खां बि नंढड़ो, उन अबाबील पंहिंजे चुंभ में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो खयो ऐं उन बाहि ॾांहुं वञण लॻो। सभिनी पखियुनि चयोसि छा थो करीं? आसमानी किताबनि में लिखियल आहे अबाबील चयो त निमरूद जी बाहि विसाइण पियो वञा। पखियुनि चयसि हूअ बाहि मेलनि में भड़का पई ॾे, तूं उन बाहि खे कीअं विसाईंदे, तूं त सड़ी रख थी वेंदे। चई मूंखे ख़बर आहे बाहि वॾी आहे, मुंहिंजे ॼिभ जो फुड़ो कुझु कोन कंदो, पर आऊं चाहियां थो तो यौम आख़िरत ते जॾहिं हिसाब ते तॾहिं ख़बर पए त आऊं बाहि ॿारींदड़नि ऐं तमाशो ॾिसंदड़नि सां न, आऊं बाहि विसाईंदड़नि सां गॾु हुअसि। सिंध जा वॾेरो, सिंध जा ब्यूरोक्रेटो, सिंध जा टेक्नोक्रेटो, अचो फ़ैसिलो कयो त छा था चाहियो, ज़िल्लत ऐं पैसा या गुरबत ऐं इज़त। ज़िल्लत जूतनि जो चटण ऐं डिफेंस में बंगला,
या बुख भली बुख भरम जी शाल में वने शान। छा था चाहियो सिंध जा गद्दार वडेरो फैसलो कयो ऐं फैसलो करियो। जेकॾहिं सही फैसले ते आयो त अचो त अवामी तहरीक जो साथ ॾियो, अचो रसूल बख्श पलीज जो साथ ॾियो, अचो हिन जदोजहद जे कारवान जो साथ ॾियो। तव्हां के सॾ आहे, तव्हां के सॾ आहे अवामी तहरीक जो त ही डैमन खिलाफ जदोजहद अञा पंहिंजे अंजाम ते नाहे पहुती। ही तव्हांजी कामयाबी तव्हांजे अज़ीम कामयाबियुनि ॾांहुं पहिरीं विख आहे। अचो समूरा डप, समूरा भव, समूरा इख्तिलाफ, समूरियूं वक्ती रिजर्वेशंस पासे रखो। अचो मैदान में लहो। शेख हयाज जे लफ़्ज़नि में डर जो ॾढ गिदड़ लय आहे, डर जो ॾढ गिदड़ लय आहे। झिरकी झड़प ॾिसी डरंदी आ, विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गजगोड़ छॾी आ।